खुशखबरी अवां जे पंहिंजे शहर करमपुर में रिक्शा स्टैंड वेझो जेटिन वेब न्यूज़ ऑफिस भरिसां मयारी क्लॉथ हाउस ऐं जनरल स्टोर खुली वियो। हाणे अवां खे कंहिं ॿिए शहर वञण बजाए मयारी कपिड़ो ऐं जनरल जो सामान हमज़ा एंड बिलाल क्लॉथ हाउस ऐं जनरल स्टोर ते पंहिंजे ई शहर में दस्तियाब आहे। प्रोपराइटर असदुल्ला बिजराणी। राब्ते लाइ 0301 3435 688 0370 38 639।